असां अची विया आहियूं साईं बहितरीनु प्रोग्राम ते। असांजो अंताई सुठो दोस्त मुमताज़ ख़ासकेली जेको फिल्म सर शेर दिल शेर दिल सिंध टीवी ते ही जानवर फिल्म जो कैमरामैन जो मां हुयुसि तव्हां बि जानवर खे रिकॉर्ड करण में जेको आहे सो मुमताज़ ख़ासकेली जो वॾो हथु आहे। ऐं मुमताज़ ख़ासकेली जी बहितरीनु पिक्चराइज़ेशन बहितरीनु कैमरा वर्क जे करे जेकी जानवर फिल्म आहे उहा शानदार लेवल जा व्यूज़ वरिता आहिनि। तमामु सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे बिल्कुलु ऐं अलहमदिल्ला सर हिन दफ़े मूंखे इहो एज़ाज़ु आहे त ॿिनि वॾनि इदारनि जूं फिल्मूं जेके मूं रिकॉर्ड कयूं ऐं पंहिंजी कैमरा सां रिकॉर्ड कयूं जंहिंजो कैमरामैन हुओ मुंहिंजी पंहिंजी फिल्म जी जेका डायरेक्शन में शेर दिल मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त ज़फ़र फ़खर साहब बि हुयो। उहा फिल्म बि मूं पंहिंजी शेर दिल में मुंहिंजे ख़्याल में अब्बास सैद निसार शाह माण्हू बि हुयो बिलावल फ़खर साहब ज़ुबैर जे कैरेक्टर में हुया फिल्म जो हीरो हुयो बिलावल फ़खर तमामु साहब। बहितर हुई शेर दिल बि जानवर बि। वॾी ॻाल्हि इहा आहे त अॼु ख़ुशी जो मौक़ो बि आहे ऐं मूंखे डबल ख़ुशी आहे बुर्दी साहब सां काफ़ी टाइम पोइ मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात हीले बहाने थींदी आहे बेशक हीले या त का रिकॉर्डिंग हुजे या वरी वियांह हुजे जीअं हिन महिल असां वियांह में कठे थिया आहियूं। अॼु इहो बि ॿुधाईंदा रहूं दोस्तनि खे त कुंभ में असां ॻाहनि जो ॻोठु आहे मोहतरम सावल गाओ साहब असांजे जो नाले वारो आर्टिस्ट आहे ऐं पाण ख़ैरपुर आर्ट काउंसिल जो साबिक़ा सदर ऐं हींअर जनरल सेक्रेटरी आहे जंहिंजे काज जो आहे उन काज में सही संगत पहुती आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ आर्टिस्ट आया आहिनि ऐं काफ़ी ॿिया बि दोस्त आहिनि उड़ी साहब। हा काफ़ी दोस्त आहिनि ऐं इहे असांजो दोस्त आहे अस्सलाम वालेकुम मीर नारे जो साहब ऐं साईं नूर नारे जो नूर अची थो न इहे असांजो मामू अलवर आयो अली हसन कीअं आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सो मूं चयो त संग सां कचहरी कजे। हा बिलाल ॿियो माना शेर दिल में करेक्टर कीअं हो? शेर दिल में बाबुर्दी साहब तमामु बहितरीनु करेक्टर हुयो सुठे आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त कैमरा वर्क भलो हुयो। इहा बि ॻाल्हि आहे त मुमताज़ ते कावड़ मूंखे घणी ईंदी आहे इन करे त बड़ी सर न हिन दफ़े छा थियो जो बुर्दी बिलावल जो गानो चईं त जो गानो शिकार मात जो गानो मुख़्तलिफ़ हिन वारे हक़ीक़त बुर्दी साहब नो डाउट मुमताज़ उहो शख़्स आहे त जेको तव्हां रिकॉर्ड कयो था बुर्दी साहब तव्हां सां असां सां बेइंतहा प्यार कंदा बिल्कुलु इन में को शक कोन्हे। गानो असां सखर जी ख़ूबसूरत लोकेशन ते कयोसीं रोहिड़ी अरोड़ लैंसडाउन असांखे मूंखे कॾहिं दफ़े पंहिंजो मुमताज़ गानो न करायो न सर तव्हांखे शुरू में तव्हांजा घणा गाना कराया सीडीज़ जे दौर में इंशाल्लाह वरी इंशाल्लाह जोड़ लॻंदा। हाणे जॾहिं असां सीडीज़ जी फिल्मूं ॾिसंदा आहियूं ख़ासि तौर ते लाखो फिल्म अलाए कंहिं उन्हनि रखी मूं रखी सर इहे हा न लाखो तमामु बहितरीनु पिक्चराइज़ेशन हुई ऐं ॿी हिकिड़ी फिल्म नज़र मां गुज़री काफ़ी लुकमान शहीद में हिकिड़ो गानो हुयो मुंहिंजो संजीलाल जी उहे बि दौर हुया हाणे बि दौर आहिनि दौर पंहिंजा ई भला दौर हुया हाणे बि भला दौर पंहिंजा ई दौर पंहिंजा ई आहिनि। तव्हांजी ॻाल्हि वांगुरु तव्हां जहिड़ा माण्हू मोहब्बती माण्हू दिलरुबा दोस्त गॾनि त दौर हर दौर में प्यारो आहे। पत्थर दिल भला पत्थर दिल कीअं थो हले? पत्थर दिल हले थो पियो हा थियो ई पत्थर दिल त दिल ते पत्थर रखी पियो थो हले। हा ॿुधायो बुर्दी साहब ख़ुशि आहे असांजो तकरार ब्रेक थियल आहे संगत खे काफ़ी इंतज़ारु आहे त तकरार छो नथो हले तकरार बंदि थी वियो छा थियो? हिकिड़ी मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त दोस्तो हिन फ़नी फील्ड में मुंहिंजा तमामु घणा पीर प्यारा ऐं वेझा दोस्त आहिनि जिन सां हिकिड़ी मुहबतूं आहिनि पर हिन फ़नी फील्ड में मां जेको ज़ुल्फ़कार बुर्दी साहब खे दर्जो ॾींदो आहियां त पंहिंजे वॾे भाउ जो दर्जो ॾींदो आहियां ऐं क़ाबिल एतिराम ऐं तमामु मोतबर शख़्सियत वारो दर्जो ॾींदो आहियां छो बुर्दी साहब सां हिकु तमामु वेझड़ायूं रहियूं आहिनि ऐं इनशाला इहे वेझड़ायूं क़ाइमु आहिनि। महिरबानी मुमताज़ ऐं फील्ड में हमेशह तालुक़ु जेको रखिजे फील्ड में रखिजे या आम ज़िंदगी में भाई पीआर तालुक़ु निभाइजे ऐं तोड़ निभाइजे। इहा बुर्दी साहब तव्हांजी ॻाल्हि कढींदुसि त इहा मुमताज़ जीअं तव्हांजी मोहबत इहो हुयो त मूंखे केतिरा साल या 2 साल मूंखे इहो डाउट हो त मुमताज़ शायदि ख़ैरपुर जो आहे बुर्दी साहब ॿई ॻोठा ई हक़ीक़त जॾहिं फ़ोन कंदा बुर्दी साहब असां हाणे चढ़ियूं मां हाणे हीअं अचां सही आहे अला करे इहे मोहबतूं क़ाइमु दाइम आहिनि ऐं रहंदियूं इनशाला। सो दोस्तो तव्हां सभिनी जी महिरबानी कुझु संगत सां वंड कईसीं ऐं सांवल जे ॻोल्हा जे चकर में त सांवल असांजी मेज़बान नज़र अची वञे सो
सावल जी नज़र आयो तो तव्हां सां मुलाक़ात करण जी महिरबानी। थैंक यू।